बलोच किथे जो हाजी जुम्मा बलोच उस्मान शाह रिकॉर्डिंग में करे छा मसलो थियो बाबा बैंक में पैसा कढाए 5 लाख रुपया मोट पियल हुआ 6 लाख रुपया बैंक में कढाए बैंक एमसीपी में निकरी सीधो हिते आयो आहे त वञी ॾियां कामरान साहब खे हितां निकिरी ॿाहिरि त उतां मुंहिंजे पोयां लॻा हिते फाटक बंदि हुई माण्हू केतिरा आवाम बिठी हुनखे झिके जलियो अथमि माण्हू को वेझो ई न पियो अचे ऐं बख्तर पंहिंजी गाॾी जेका पंहिंजो खणी पिया वञनि छाजो न न पंहिंजो ई जेका खणी वञनि जेल कस्टडी कोर्ट उहा गाॾी वञे पियो उनखे हक़ न पियो कयो ॾिसनि पिया ॻोल्हे पिया उहो ई न पिया थियनि अच्छा माण्हू ते मूं ॾिठा आहिनि माण्हू त चवनि पिया 4 ट्रैक्टर ट्राली वारा ही सभु हुननि खे हलनि ॾिसो त हिनखे मारे छॾियो ॿई पासा पिस्टल ॿई पासा 2 पिस्टल हुया खुदा बचायो ईमानदारी ॿई पासा गोली माण्हू केरु वेझो ई न पियो अचे हिन पासे ही रवाना थिया हिते हैदराबाद रोड बाईपास ते